अज तव्हांखे कथा ॿुधाईंदासीं असां भगवान जगन्नाथ जे हिकिड़े प्यारे भक्त जी। व्हाट्सएप ते भी तव्हां श्रवण जो आनंद वतो हूंदो जा वठिजो। भगवान जगन्नाथ सां प्यार करण वारा, जगन्नाथ यानी अलग कोई भगवान कोन्हे, श्री कृष्ण ही जगन्नाथ, नाला अलग अलग आहिनि। हा न, ये कोई हिकिड़े ही माता पिता के पंहिंजे माता के कोई मम्मी चवंदो आहे, कोई मॉम चवंदो आहे, कोई मम्मा चवंदो आहे, कोई मां चवंदो आहे, कोई मैया चवंदो आहे, कोई अम्मा चवंदो आहे। त उनजी पंज माताऊं थोड़ी थियूं, माता त हिकु ई थी न, हा न, नाला अलग अलग थिया। त अहिड़ी तरह सां परमात्मा हिकु ई आहे, नाला अलग अलग आहिनि। ऐं जगन्नाथ कृष्ण भगवान ही आहिनि। उन्हनि जी भेण माता सुभद्रा वेठी आहे, बलदाऊ वेठा आहिनि। जगन्नाथ भगवान जा हथ हमेशह हीअं अथव अॻिते, छाजे करे कि मां हथ पहिरियों ई अॻिते वधाए वेठो आहियां, त कोई भक्त अचे त मां तुरंत उनखे गले सां लॻायां, तॾहिं भगवान जा हथ अॻिते हूंदा आहिनि। जगन्नाथ भगवान जा दिल्लीअ में हिकिड़ो भक्त रहंदो भगवान जो, ॾाढो प्यारो भक्त, दर्जीअ जो कमु कंदो, टेलर मास्टर, दिल्लीअ में। अॼु खां 400 साल पहिरियों जी कथा। उनजो नालो हो परमेष्ठी। छा नालो? परमेष्ठी दर्जी चवंदा हुआसीं। ऐं नालो ऐं करनी ॿई सेम टू सेम। नालो परमेष्ठी, परम इष्ट जे तरफ़ जेको हले, परमात्मा जे तरफ़ जेको लॻल हुजे, उहो ई त परमेष्ठी आहे। उनजे हथ में कला हूंदी, महान कला। उन जहिड़ो उन समय कोई भी देश में कारीगर न हुयो अहिड़ो। वॾा वॾा अमीर धनवान एतिरे क़दुरु कि दिल्लीअ जो बादशाह भी सभु उन खां ई सिलाई कराईंदो, जेकी भी ज़रूरत पवंदी हुअसि। ईमानदार, हथनि में कला, लेकिन हृदय में हरिय जो ध्यानु हूंदो हुअसि। रसना में प्रभुअ जा गुण गाईंदो रहंदो, कीर्तन कंदो रहंदो, कमु कंदे कंदे प्रभुअ जो कीर्तन कंदो, सदा भगवान खे ध्यानु कंदो, भक्ति कंदो, यादि कंदो रहंदो। सभु सुञाणंदा त परमेष्ठी सचो माण्हू आहे ऐं भगवान जो भक्त आहे, ईमानदार आहे, ॾाढा घटि पैसा वठंदो आहे ऐं सभिनि खां सुठी कारीगरी करे ॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। इहा ईमान जी सच जी कमाई अथव। ॾिसो, कूड़ जी दुकान वधीक ॾींहं न हलंदी आहे, जेको सच जे रस्ते ते हलंदो आहे उहो हर जन्म में धनवान ठहंदो, हिकु जन्म में न, हर जन्म में। त परमेष्ठी दर्जी इन तरह सां भक्ति कंदो। उनजे ज़ाल जो नालो हो विमला देवी, ऐं उनजो भी जीअं नालो विमला, मल खां रहित, उहा भी शुद्ध पवित्र ऐं पतीअ जे भक्तीअ में साथ ॾियण वारी, पतीअ जी पूरी पूरी आज्ञाकारी। घर में 3 संतान हूंदी उन्हनि वटि, बालक बालिका 3 संतान हूंदी। भक्ति कंदो, जीवन गुजारींदो। हिकु बार हिकिड़ी ॾाढी वॾी घटना थी कि जंहिंसां उहो प्रकट थियो त भाई परमेष्ठी दर्जी महान भक्त आहे। छो जो भगवान लिकियल लिकियल भक्त खे भी उजागर करे छॾींदा आहिनि। कॾहिं कोई अहिड़ी घटना, कोई अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे कि भगवान जा भक्त लिकी न सघंदा आहिनि। हिकु बार दिल्लीअ जो जेको बादशाह हो, उहो पेरनि जे हेठों 2 गलीचा रखंदो, हिकु पेर जे हेठों, हिकु पेर जे हेठों। ॿई गलीचा उहे जेकी कारीगरी थियली उहा परमेष्ठी दर्जे जी। काफ़ी समय थियो, पुराणा थिया। हाणे बादशाह जी इच्छा थी त मां हाणे कोई सुंदर तकियो रखायां, ॾाढो शानदार तकियो पेरनि जे हेठों। बादशाह रखंदा न, राजा महाराजा। त उन तुरंत पंहिंजे हिकिड़े दूत खे मोकिलियो, सेवक खे मोकिलियो, सुंदर सुंदर कपिड़ा, जरी, मोती, हीरा ऐं सोने जी जरी खणी करे उहो परमेष्ठी दर्जीअ वटि पहुतो। चई सामान अथई, अञा वधीक खपई त ॿुधाए, ॿियो बि खणी अचां। 2 तकिया असांजे बादशाह लाइ तयारु करणा अथई। चई न सामान त काफ़ी आहे, ॾाढा सुठा ठहंदा, बल्कि अञा घटि बि हुजे हा त हली वञे हा। चई ठीकु आहे, घणनि ॾींहंनि में ॾींदे? चई बसि कुझु ई ॾींहंनि में, 7-8 ॾींहंनि में खणी वञिजो। चयूं ठीकु आहे।
हाणे वो तकिया ठाहिण लॻो। तकिया ठाहींदे ठाहींदे हिकिड़ो तकियो तैयार थियो, ठाहींदे ठाहींदे ॿियो बि तकियो तैयार थियो। सदा ध्यानु कंदो रहंदो भगवान जो, गुण ॻाईंदो रहंदो प्रभुअ जा। श्री वल्लभ विठल गिरधारी, गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठल वल्लभ विठल गिरधारी, गिरधारी की बलिहारी। श्री वल्लभ विठल गिरधारी, गिरधारी की बलिहारी। तकिया तैयार थिया, ॾाढा सुंदर, ॾाढा आकर्षक, सलोना, हिकदम माण्हू ॾिसे त ॾिसंदो रहिजी वञे। ऐं ॾींहुं कहिड़ो ख़बर अथव? तारीख़ कहिड़ी हुई? कल जी तारीख़ जगन्नाथ रथ यात्रा जी, भगवान जी रथ यात्रा जो ॾींहुं हो। ॿई तकिया तैयार थिया। ऐं भगवान भक्तनि खे कॾहिं कॾहिं अहिड़ी दिव्य दृष्टि ॾींदा आहिनि कि उन जे साम्हूं विज्ञान बि फेल आहे। छो जो परमात्मा जंहिं सृष्टि जी रचना कई आहे, उन खां वॾो कोई वैज्ञानिक नथो थी सघे, उन खां वॾो कोई डॉक्टर नथो थी सघे, उन खां वॾो कोई इंजीनियर नथो थी सघे। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी। हाणे वे सुंदर तकिया तैयार थिया। तकियनि खे ॾिसी भगवान जी थी यादि अचे। चए थो एॾो सुंदर तकियो, ही त मुंहिंजे श्री कृष्ण जे लाइक़ु थो लॻे। अरे हिन जे मथां त मुंहिंजे सांवरे जा चरण पवण खपनि, जेको सॼे जगत जो नाथ आहे। हे तकियो त उन जे लाइक़ु थो लॻे, एॾो सुंदर तकियो। ॾिसंदे ॾिसंदे अखियूं बंदि थी वियूं। श्री कृष्ण में ध्यानु हली वियो, श्री कृष्ण जे चरणनि में ध्यानु वियो। अचानक ॾिठई त घर घर जी आवाज़ थी अचे, रथ तो हले पियो। अरे हे त जगन्नाथ भगवान जी रथ यात्रा थी हले। अरे बलदाऊ बि वेठा आहिनि, उनखे मूर्ति नज़र नथी अचे। साक्षात भगवान कृष्ण हेॾो बलदाऊ, हेॾो मंद मंद मुस्कुराए, साक्षात लक्ष्मीअ खां बि सुंदर माता सुभद्रा वेठी आहे। आहा, एॾी सुंदर त्रिमूर्ति ॾिसी करे गदगद थी वियो। लेकिन अचानक छा थो ॾिसे? हाणे उहो ध्यान में थो ॾिसे, ऐं जगन्नाथपुरीअ में उहो रथ उअं ई हले थो पियो। जगन्नाथपुरीअ में उते सभु भगवान जे मूर्तिअ जो दर्शन था कनि ऐं पंहिंजी झोपड़ीअ में वेही करे परमेष्ठी दर्जी साक्षात भगवान जो दर्शन थो करे। ऐं छा थो ॾिसे पियो कि उन रथ में भगवान जे हेठों जेको सुंदर तकियो रखियल आहे, उहो ख़राब थी वियो आहे, पुराणो थी वियो आहे, उहो फाटी पियो आहे, गलीचो सुठो कोन्हे। सेवादारनि खे चवनि था संत त डुको ॿियो कुझु खणी अचो, सुंदर वस्त्र भगवान जे श्री चरण कमलनि में विछाइण जे लाइ। हे फाटी पियो आहे। सेवादारी डुकनि था। हाणे परमेष्ठी दर्जी ॾिसे थो त अरे अलाए केॾी महिल सेवादारी खणी ईंदा, अलाए कहिड़ो कपिड़ो खणी ईंदा, ऐं मुंहिंजे हथनि में सुंदर तकियो। हाणे ध्यानु कयो, भगवान जीअं सर्व व्यापक आहे न, भगवान भक्तनि खे बि सर्व व्यापक करे छॾींदो आहे, पतो ई न पवंदो आहे। तॾहिं चवंदा आहिनि सतगुरु जेसि ताईं चोले में आहिनि त हिकु जॻह ते आहिनि, उहे छॾींदा आहिनि त उहो सर्व व्यापक थी वेंदा आहिनि। गुरु मेरे संग सदा है नाले। त भक्त ऐं भगवान, भक्त जॾहिं भगवान खे आत्मा सां यादि कंदो आहे, हृदय सां, त उहो परमात्मा में ई उनजी स्थिति थी वेंदी आहे। पोइ जीअं भगवान में गुण लक्षण आहिनि, उहे भक्त में अचणु लॻंदा आहिनि। हाणे भक्त वेठो आहे उते पंहिंजे दिल्ली शहर में, ऐं ॾिसे थो त जगन्नाथ भगवान जे चरणनि जो वस्त्र फाटी पियो आहे। सेवादारी विया आहिनि। अरे एॾी देरि थी लॻे, हे तकियो कॾहिं कमु ईंदो? वरी ध्यानु थो अचेसि त हे बादशाह जो आहे। अरे फिटी कर बादशाह खे, हे त हिकिड़े दिल्ली शहर जो बादशाह आहे। असांजो जेको बादशाह आहे उहो त सॼे जगत जो नाथ आहे, अनंत लोकनि जो बादशाह आहे। उन खां वधीक कोई बादशाह कोन्हे। तकियो खईं ऐं सिधो भगवान श्री कृष्ण जे चरणनि जे हेठो रखियईं। बोल जगन्नाथ भगवान की। भगवान मुस्कुराइनि था पिया, खिलनि था। छो? जहिड़ी तरह भक्त भगवान खे निहारींदो आहे, उन्हनि जे सुभाउ खे ॾिसंदो आहे, तहिड़ी तरह भगवान बि भक्त खे ॾिसंदा रहंदा आहिनि। त हाणे कहिड़ो निर्णय थो खणे? हाणे हिकु तरफ़ बादशाह अथसि, ॿियो तरफ़ मां आहियां।
हथ में सुंदर तकियो, ॾिसां त छा थो करे। लेकिन परमेष्ठी दर्जी जान जी परवाह न कई, छो जो इहो मौत जो संकट आ, मजाक थोड़ी आ। हीरा मोती सोने जी जरी लॻल उहो तकियो बादशाह जो भॻवान खे ॾेई छॾी। जीअं भॻवान जे श्री चरण कमलनि में ध्यान सां रखियईं, चओ हरे राम, जीअं ध्यान सां रखियईं त उहो दिल्लीअ में वेठो पंहिंजी झोपड़ीअ में, उतां तकियो खईं, पर जीअं अखियूं बंदि करे चई श्री कृष्ण स्वीकार कयो त उहो तकियो सिधो जगन्नाथपुरीअ में श्री कृष्ण जे चरणनि जे हेठों पहुचे। एडी भीड़ भाड़ में संत चवनि था, अरे हे त ॾाढो सुंदर तकियो कंहिं रखियो? चई साईं कंहिं भक्त ई रखियो हूंदो न। तव्हां अंब छो था ॻणियो, हे वण छो था ॻणियो? अंब खाओ, कंहिं भक्त ई रखियो। भक्त ई त रखियो। रथ अॻिते वधण लॻो, भॻवान ॾाढो ख़ुशि थियण लॻा, गदगद थी वियो, ध्यान में दर्शन की। चई हथ जोड़े प्रभु तव्हां मुंहिंजो तकियो स्वीकार कयो, जबकि तकियो मुंहिंजो न हो बादशाह, लेकिन तव्हां खां वॾो कोई मालिक कोन्हे, तव्हां त सभिनी बादशाहनि जा बि मालिक आहियो। प्रभु मूं ते कृपा कजो, मां तव्हांजे शरण आहियां। काफ़ी देर ध्यान में मस्त रहियो। काफ़ी देर खां पोइ ध्यानु खुलियो, ॾिठई त अरे हिकिड़ो तकियो त हितां गायब थी वियो। त हुनखे ईअं न लॻो त कोई खणी हूंदो, पक्को अटूट विश्वास, वाह मां ध्यान में जिन जो दर्शन कयो आहे उन जगन्नाथ भगवान मुंहिंजो तकियो स्वीकार करे वरितो। वरी धन्यवाद ॾिनई भगवान खे ऐं बार बार कीर्तन करण लॻो, चओ जय श्री कृष्ण। एतिरे में बादशाह जा सिपाही पहुता, चई परमेष्ठी जी तकिया तैयार आहिनि? चई हा तकिया तैयार आहिनि। अच्छा ॾे? चई हा खणी वञो। तकियो ॾिनई सिपाहियुनि खे, तकियो त हिकिड़ो हुयो। चई ॿियो तकियो काथे आहे? ॿियो तकियो? चई हिकु ई तकियो आहे बादशाह जे लाइ। त सिपाही सम्झा कोन, त चई हलो तव्हां बि राजा वटि हलो, राजा वटि बादशाह वटि गॾु वठी वियसि। तकियो खणी वियो हुते ऐं तकियो जीअं हिकु ॾिनई बादशाह खे, बादशाह चवणु लॻो परमेष्ठी तूं हिकु ई तकियो खणी आयो आहे, शायदि ॿियो तकियो तैयार न थियो आहे। चई न साईं, तव्हांखे मां 7 ॾींहं चया त मां तैयार करे वरिता, 2 तकिया तैयार। त चई ॿियो काथे आहे? भुलिजी आयो आहे। चई न उहो भुलिजी बि न आयो आहे। त अरे वियो काॾे तकियो? चई वो भगवान नीलाचल नाथ स्वीकार करे वरितो। चई छा? जगन्नाथ भगवान वो तकियो स्वीकार कयो? चई हा, भगवान जे चरणनि में कुछ वस्त्र न हो, मां भगवान खे अर्पण कयो। ॾिसो हे तव्हांजो तकियो बादशाह असांजे मालिक स्वीकार कयो आहे, 3 लोकनि जे मालिक। बादशाह ॾिसण लॻो परमेष्ठीअ खे, चवण लॻो त हिन जी नियत ख़राब थी वई आहे। हे तकियो हीरनि मोतियुनि सां जड़ियल, ऐं हे नथो चाहे त इहो तकियो मां राजा खे वापसि कयां। हिकु ॾिनो अथई, हिकु पाण हड़पे वियो आहे। चई अरे परमेष्ठी सीधेपन सां तूं तकियो ॾे थो त ठीकु आहे, न त मां जेल में विझंदुमि। चई बादशाह सलामत, मां सच थो चवां, उहो तकियो त भगवान स्वीकार करे वरितो। हाणे त क्रोध में अखियूं लाल थी वई। चई अरे तूं कूड़ थो ॻाल्हाए, भगवान जे नाले ते कूड़ो आहे तूं, मां तोखे सचो सम्झंदुमि। अॼु तुंहिंजी नियत डोलजी वई आहे, जगन्नाथ भगवान जो नालो तो खणे न। हाँ ॾिसां तूं हाणे तोखे इहो तुंहिंजो जगन्नाथ कीअं थो बचा वई। सिपाहियुनि खे चऊं विझो हिनखे कैद में, ख़बरदार जो हिनखे भोजन ॾिनो अथव पाणीअ जी बूंद बि न ॾिजोसि, हथकड़ियूं विझोसि हथनि में पेरनि में ऐं ॿधी करे फिटी करे छॾियोसि। तुरंत हथनि पेरनि में हथकड़ियूं विझी करे भक्त खे जेल में विझी छॾियऊं। ॿाहिरियों वॾा वॾा ताला ऐं सिपाही बीह रहिया ॿाहिरि। चयूं जल जी बूंद बि न ॾिजोसि, प्यासो भूखो मरे, ॾिसूं कीअं तो जगन्नाथ भगवान हिनखे खाराएसि। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। लेकिन भक्त तो सदा गदगद आनंद में मगन, चए तो एह बिदात तेरी दाता, या भी तुंहिंजी रहमत है प्रभु। तूं भक्ति स्वीकार कई ओतिरी ॻाल्हि काफ़ी आहे।
बाक़ी हिन शरीर में जेके सुख दुख लिखियल आहिनि उहे मूंखे स्वीकार आहिनि, शिकायत न कंदा आहिनि भक्त। हमें दोनों है पसंद तेरी धूप और छांव, मालिक किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव। हमें दोनों है पसंद तेरी धूप और छांव, कृष्ण किसी भी दिशा में ले चल जिंदगी की नाव। चाहे हमें लगा दे पार, चाहे डुबो दे तू मझधार, जो भी देना चाहे दे दे कर तार। दुनिया के तारनहार तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, जो भी देना चाहे दे दे कर तार। दुनिया के तारनहार तेरी खुशी से है खुशी, तेरे गम से है गम, कृष्ण जैसे भी रखेगा वैसे रह लेंगे हम। चाहे कांटों के बिहार, चाहे हरा भरा संसार, चाहे कांटों के बिहार, चाहे हरा भरा संसार, जो भी देना चाहे दे दे करतार। दुनिया के पालनहार जो भी देना चाहे दे दे करतार। दुनिया के तारनहार तेरे फूलों से भी प्यार, कांटों से भी प्यार, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। इहा ई त भक्तन में ऐं असां में हिकिड़ी वॾी दुख जी ॻाल्हि आहे कि भक्त कंडा ऐं गुल ॿई स्वीकार कंदा आहिनि ऐं असां सिर्फ़ु गुल ई गुल स्वीकार कंदा आहियूं। ॾींहुं असांजो प्रभु राति तव्हांजी, गुल असांजा कंडा तव्हांजा, सुबुह असांजी शाम तव्हांजी, ख़ुशी असांजी गम तव्हांजो, दोस्त असांजा दुश्मन तव्हांजा। इहो ई फ़र्क़ु आहे। इहो फ़र्क़ु मिटी वञे त पोइ हिते ई वैकुंठ आहे। चओ जय श्री कृष्ण। जॾहिं कीर्तन करणु लॻो परमेष्ठी दर्जी, भगवान निहाल थिया, गदगद थिया, कृतकृत्य थिया त इहा ई दशा त भक्तनि जी मूंखे पंहिंजो दीवानो करे छॾींदी आहे कि सुख दुख में, ख़ुशी गम में हे शिकायत न कंदा आहिनि, पोइ बि मूं सां प्यार कंदा आहिनि। तंहिंजे करे त अहिड़नि भक्तनि जे लाइ मां सेवकनि खे बि न मोकिलींदो आहियां, पंहिंजे हथ सां उन्हनि जी सेवा अची कंदो आहियां। अचानक भगवान जेके जगन्नाथपुरीअ में सभिनी खे मूर्तीअ रूप में दर्शन ॾिनो, उहे जेल जे ॿाहिरि साक्षात श्री कृष्ण भगवान प्रकट थिया। जेल जे ॿाहिरि जीअं प्रकट थिया, सभु पहरेदार पहिरियों ई मूर्छित थिया, ताला खुलिया। जीअं वसुदेव बाबा कृष्ण खे टोकनीअ में खणी विया, सेम उहा ई स्थिति थी वई। ताला खुलिया, दरवाजा खुलिया, सभु पहरेदार सेनापति मूर्छित थिया। भगवान श्री चरण कमल जेल जे अंदरि रखिया, सभु हथ कड़ियूं बेड़ियूं पाण ई छिन्न भिन्न थी वियूं। ऐं भक्त परमेष्ठी दर्जी पोइ बि नेत्र बंदि करे कीर्तन करे रहियो आहे। भगवान साम्हूं बीठा आहिनि साक्षात, और परमेष्ठी जी अखियूं बंदि कीर्तन करे रहियो आहे। यानी जंहिं डोर सां पकड़ियईं भगवान खे, उहे परमात्मा साम्हूं आहिनि, लेकिन उहो कीर्तन हली रहियो आहे। कीर्तन में अहिड़ो आनंद अची रहियो आहे कि भगवान साम्हूं बीठा आहिनि, अखियूं नथी खुलनि। असां भगवान जो महत्व वधीक रखंदा आहियूं, लेकिन भगवान जे कथा कीर्तन जो महत्व घटि सम्झंदा आहियूं, इन करे भगवान न मिलंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। थोरो सो कथा खे देरि थी, ध्यानु भटकी वेंदो। थोरो सो कीर्तन हलियो त पोइ घड़ी ॾिसंदासीं, थोरी सी कथा हली त घर जा कम यादि ईंदासीं, थोरो सो धंधो वधियो त पहिरियों सत्संग जो त्याग कंदासीं।
बिन कौड़िन जो धंधो वधियो त अनमोल हीरा मोती फिटी करे छॾींदासीं। अहिड़नि माण्हुनि खे भॻवान छाजे करे मिलनि? छो मिलनि? न मिलनि त ठीकु आहे, छो मिलनि? न त पोइ भक्तनि जी महत्ता छा रही, जेके सभु कुझु भॻवान ते निछावर था कनि। बिन कौड़िन में जेके परमात्मा खे भुलिजी वञनि, छाजे करे भॻवान उन्हनि जे साम्हूं अचनि। चओ हरे राम हरे कृष्ण। समय मिलियो त तव्हां भक्ति कई ऐं सत्संग छॾे करे धंधो कयो त तव्हांजी नज़र, तव्हांजी क़दर धंधे में वधीक आहे कि भॻवान में, भक्तीअ में? ॿुधायो। भॻवान त्याग घुरंदा आहिनि, त्याग। तूं मुंहिंजे लाइ छा थो त्याग करे सघे? तूं करे त ॾिस। ऐं भॻवान जे लाइ जेको एतिरो तिनके जो त्याग कंदो आहे त भॻवान त उनखे स्वर्ग जा राज ॾेई छॾींदा आहिनि। चओ हरे राम हरे कृष्ण। भगवान प्रकट थिया, परमेष्ठीअ जा नेत्र बंद, कीर्तन तो हले। भगवान पंहिंजो श्री कर कमल परमेष्ठीअ जे मथों रखियो। आहा, भगवान जो हथ कंहिंखे स्पर्श थी वञे, करोड़नि जन्मनि जा कर्म बंधन खत्म थिया, अखियूं खुलियूं, भगवान के साक्षात दर्शन के। बोल जगन्नाथ भगवान की, नीलाचल नाथ की। चरणनि ते किरी पियो। भगवान बाहूं खणी करे परमेष्ठी के पंहिंजे गले सां था लॻाइनि। चवनि था परमेष्ठी तोखे मुंहिंजे लाइ ॾाढो कष्ट सहन करणो पियो। न न प्रभु, ईअं न चओ, ईअं न चओ। चरणनि ते किरी पियो। माण्हू नरकनि में जलंदा आहिनि, मुनि ऋषि तपस्या कंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे न मिलंदा आहियो। मूंखे त तव्हां हिकु ॾींहं में मिली वियो प्रभु। मां कयो ई छा आहे? कुझु बि त न कयो आहे। तकियो बि बादशाह जो, मां त उन में बि कपट कयो। ॿिए जी शइ तव्हांखे अर्पण कई, तव्हां उन में बि रीझी वियो। या त तव्हांजी उदारता आहे। भगवान प्यार सां हथ फेरियो, चई परमेष्ठी तूं सदा मुंहिंजे दिलि में वसंदो आहे। तूं जेॾी महिल कीर्तन कंदो आहे त मां तुंहिंजे पोयों पोयों घुमंदो आहियां। तूं जेॾी महिल मुंहिंजो ध्यानु कंदो आहे न, त मां सभिनि जो ध्यानु छॾे तुंहिंजो ध्यानु कंदो आहियां। तूं मूंखे पंहिंजे हृदय में धारण कंदो आहे त मां बि तोखे पंहिंजे हृदय में विहारे रखियो आहे। काफ़ी देर भगवान उन सां ॻाल्हायो। पोइ भगवान जे श्री कर कमलनि में ॾाढो सुंदर प्रसाद, स्वादिष्ट भोजन ऐं जल जो सुंदर हिकिड़ो पात्र भरियल पंहिंजे श्री कर कमलनि सां भगवान उनखे भोजन करायो, तृप्त कयो। भगवान जे हथनि सां भोजन खाधो, भगवान जल पीआरियो, भगवान खे प्रणाम कई। भगवान अंतर ध्यान थिया। चओ जय श्री कृष्ण। सुबुह थी, बादशाह उथियो जेॾी महिल त ॾिठई त सॼे अंगनि ते चोट जा निशान आहिनि। हैरान थी वियो। तुरंत यादि आयो त अरे सपने में अॼु मुंहिंजे जगन्नाथ भगवान आया ऐं भगवान मूंखे ॾाढो बुरो भलो चयो। भगवान क्रोध में आ त तूं मुंहिंजे भक्त जो अहित कयो अथई, यादि रख अगरि सुबुह जो तूं उनजो सन्मान न कयो अथई, उनखां माफ़ी न घुरी आहे, उनजे चरणनि ते न किरियो आहे त बादशाह तूं हिकिड़े कीड़े जे लाइक़ु बि न रहिजी वेंदे। भगवान जी चोट जा निशान सच में अची विया। भगवान उनखे सपने में ॾाढो क्रोध कयो, चिल्लायो, थर थर कांपण लॻो, हृदय जी धड़कन वधियल हुई। मंत्री आया, तुरंत छा थियो? बादशाह चई हीअं हीअं ॻाल्हि आहे। डुकंदा डुकंदा विया जेल में, ॾिठूं त हिन महिल ताईं सभु पहिरेदार मुर्शिद आहिनि ऐं द्वार खुलियल आहे, ताला खुलियल आहिनि ऐं जेल में अञा ताईं अद्भुत रोशनी आहे, सूरज खां बि अद्भुत रोशनी ऐं अखियूं बंदि। भक्त कीर्तन करे रहियो आहे, गुणगान करे रहियो आहे। बादशाह अची चरणनि ते किरी पियो। परमेष्ठीअ जी अखियूं खुलियूं त ॾिसण लॻो मुंहिंजा जगन्नाथ काॾे आहे, प्रभु काॾे आहे। रोअण लॻो, मुंहिंजा प्रभु काॾे आहे। बादशाह चए थो तुंहिंजा प्रभु तुंहिंजे लाइ अॼु आया, असांखे माफ़ कर परमेष्ठी, असां तोखे सम्झी न सघियासीं त तुंहिंजी तार उन करतार सां ख़ुदा सां जुड़ियल आहे। असां तोखे हिकिड़ो मामूली इंसान पिया सम्झूं, असांखे पतो न हो। चरणनि ते किरी करे माफ़ी घुरी, सुंदर वस्त्र पाराया, हाथीअ ते विहारे, उनजी पालकी कढी। हाणे सॼे दिल्लीअ में पतो पइजी वियो त परमेष्ठी महान संत आहे। परमेष्ठी
कुछ रातिन खां पोइ अचानक पंहिंजा बोरिया बिस्तर समेटिया दिल्ली छॾे करे हलियो। अरे भाई छो? चई जंहिं शहर में असांजी पूजा थिए उन शहर में रहणो नाहे। असांखे भगवान जी भक्ति करणी आहे कि पंहिंजी पूजा कराइणी आहे। दिल्ली छॾे ॿिए हिकिड़े गांव में वञी रहियो, जीवन भर उन भगवान जी भक्ति कई ऐं जेॾीमहिल जीवन पूरो थियो त साक्षात भगवान पाण सां गॾु उनखे पंहिंजे लोक में वठी आ। अॼु बि परमेष्टि दर्जी भगवान कृष्ण सां गॾु वेठा आहिनि। बोलो भक्तों के भगवान की। इहा भक्ति भावना प्रभु असांखे ॾियो। इहो भाव हुजे त भगवान दूर न आहिनि, अंग संग सहाय। हे जीवन भगवान जो ई मिलियल आहे, भगवान जे ई अर्थ हुजणु खपे।